अवल अल्लाह वली मालाल मजोधणी अवल अल्लाह वली मालाल मजोधणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ियूं जोड़ जहान जूं जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे सारी रात सुबहान जागी जिन यादि कयो सारी रात सुबहान जागी जिन यादि कयो उन जी अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान कोणे कन सलाम अचियो आगह उन सभिनी संदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे ऐं हीउ भलारो महीनो जेको हुजे रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो हुजे उन जूं अवां सभिनीनि खे लख लख मुबारकूं हुजनि ऐं इन्हनि मुबारकुनि सां गॾोगॾु हीउ मोहबतुनि वारो बरकतुनि वारो महीनो हुजे ऐं ग़रीब जो जेको हुजे जंहिं वटि कुझु न हुजे बेपहुच हुजनि उन्हनि सभिनी जो अव्हांखे ख़्यालु रखिणो हुजे उन्हनि जो जेको हुजे वक़्तु सिर रोज़े जो सभिनी जो अव्हांखे ख़्यालु रखिणो हुजे त मालिक साईं अव्हांखे बरकतूं विझी ॾींदो हुजे ऐं पूरी दुनिया में जिते जिते अव्हां वेठा हुजो रोज़ाइता उन्हनि सभिनी खे असांजो सलाम हुजे त वक़्तु सिर हीअ मौसम बि अहिड़ी हुजे जो ॿुधायो हुजनि त हीअ 2-3 ॾींहं पूरे मुल्क में कुंड कुछ में मुख़्तलिफ़ सूबनि में मींहुं पवे पोइ उन सां गॾोगॾु बर्फ़बारी बि थींदी हुजे सो इहो बि सैर सफ़र दौरान इहो बि अव्हां पंहिंजो ख़्यालु कंदा हुजो ऐं हिन भलारे महीने में बि अव्हां काॾे निकिरो त थोरो नरम मिज़ाज करे ख़्याल सां अंदरि ॿाहिरि अचो वञो जेको रस्ता हुजनि उन्हनि ते ख़्यालु रखंदा हुजो सफ़र में ॾिसो त रोज़ाइता हुजनि हर माण्हू पंहिंजी हिकिड़ी कैफ़ियत में हुजे दिली सुकून वठण लाइ हर माण्हू काॾे कमकार सां निकिरे त उनजो ख़्यालु रखण बि ज़रूरी हुजे ऐं असां तव्हां सां गॾु हुजूं मेहरान टीवी ते खोड़ सारा प्रोग्राम हुजनि जीअं सहरी टाइम हुजे ऐं अॼु खां वरी अफ़्तार जेको हुजे उहो थींदो हुजे अज़मत रमज़ान सो इहो मेहरान टीवी जा प्रोग्राम पोइ इहे सभु रंगत अव्हां जे साम्हूं हुजनि मेहरान टीवी जे टीवी स्क्रीन ते अव्हां ॾिसी सघंदा हुजो पर उन सां गॾोगॾु मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे अव्हां सब्सक्राइब करे उनखे लाइक कंदा हुजो उनखे शेयर कंदा हुजो उनमें जेको बि रंग हुजे सुबह मेहरान हुजे शबे मेहरान हुजे लाॾा हुजनि लोक हुजनि गीत हुजनि या रमज़ान शरीफ़ जा स्पेशल प्रोग्राम हुजनि या रामू राधा जो प्रोग्राम हुजे उहो जेॾी महिल बि अव्हां जो रूह चवंदो हुजे किथे बि वेठा हुजो उहो अव्हां ॾिसी सघंदा हुजो बिल्कुलु ईअं हुजे उन सां गॾोगॾु हिकिड़ो पाण में जेको हुजे अमन भाईचारो इहो पैदा कंदा हुजो हिक ॿिए जो साथ ॾेई अॻियां वधंदा हुजो हिक ॿिए सां कुलो कुल्हे में मिलाए अॻिते हलंदा हलो पोइ कहिड़े बि मसइलो हुजे कहिड़ी बि ॻाल्हि हुजे दुनिया जी ॻाल्हि हुजे पाणी जी ॻाल्हि हुजे दरिया जी ॻाल्हि हुजे जेका हुजे हिक ॿिए सां जुड़ी हलंदा हुजो हिक ॿिए सां सलाह ऐं ॿधी सां हलंदा हुजो तॾहिं वञी जेको हुजे कामयाबी मिलंदी हुजे तॾहिं असां ईअं सघारा थींदा हुजूं पोइ पंहिंजे हिन धरतीअ ते पंहिंजनि माण्हुनि सां पंहिंजे ॿनी बारे में पंहिंजे आस्तगी में पंहिंजे जेको दिली सुकून हासिल करण लाइ पोइ भिटाई साईं चयो त हाय 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 जिनी सुख न आहे को चारण से चइजन जिनी सुख न आहे को चारण से चइजन रुञ राह पुछनि कुलनि मथे कीनरा त उहे जेके दिली सुकून हासिल करण वारा हुजनि ॿियनि जे लाइ पाण पतोड़ण वारा हुजनि उन्हनि खे त बसि कुलनि ते बसि कीनरा हुजनि अलफियूं हुजनि दिली सुकून वठण सफ़र लाइ हमेशह सफ़र में हुजनि पोइ उन्हनि खे जेको हुजे सफ़र में बि सुकून मिलंदो हुजे ॿियनि लाइ कमु करण में बि सुकून मिलंदो हुजे ॿियनि खे सम्झाइण में बि सुकून मिलंदो हुजे असल ज़िंदगी जो मक़सदु इहो हुजे कि ॿियनि जे लाइ जेको हुजे जीअंदा हुजो ॿियनि जे लाइ पाण पतोड़ींदा हुजो तॾहिं वञी ख़बर पवंदी हुजे कि दुख दर्द तकलीफ़ एहसास इंसानियत पंहिंजाइप उहा छा हुजे पोइ तव्हां जिथे बि दिली सुकून हासिल करण लाइ इबादत करो पोइ भिटाई साईं छा चए हाय हाय वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾूर थिए वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾूर थिए तूं तनी सी कट
ओॾा अॾे पखड़ा वाह। तो अवां पंहिंजो इहो दिली सुकून हासिल करण लाइ जेतिरो रमज़ में रहंदा हुजो, जेतिरो दिली सुकून हासिल कंदा हुजो त उन में मालिक साईं बरकतूं विझंदो। अवां जे औलाद में ॿिए जे औलाद लाइ सुठो सोचींदा हुजो, औलाद खे तालीम ॾियारींदा हुजो, सुठी उन्हनि जी परवरिश कंदा हुजो, तरबियत उन्हनि जी सुठी कंदा हुजो त ईंदड़ वक़्त में यकीनन अवां दिली सुकून हासिल कंदा हुजो। पोइ दुनिया जे गीबतुनि खां, दुनिया जे कूड़ खां, कीने खां, हसद खां, इन सभ खां अवां जी जान छुटी पवंदी हुजे, पोइ हिकिड़ो दिली सुकून हासिल कंदा हुजो। पोइ छा ॻाईंदा, नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आहियां निंदर निमाणी, आहियां निंदर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो, नाले अल्लाह जे बेड़ो तार मुंहिंजो। सो अवां सभिनी जो मालिक साईं बेड़ो तारींदो हुजे, अवां खे ख़ुशियूं ॾे, अवां खे दिली सुकून ॾे। पर जेके दुकानदार हुजनि उहो रोज़ाइते जो ख़्यालु कंदा हुजनि, महांगाई जो ख़्यालु, सैर सफ़र में, किरायनि में, इन्हनि सभिनी में अवां खे ख़्यालु करणु खपंदो हुजे। सियासी जेके सरगर्मियूं हुजनि उहे बि हिन भलारे महीने में बि अञा ज़ोर शोर वठंदियूं हुजनि। सो अवां दुनियादारी बि करो, दिली सुकून बि हासिलु करो, पर जिन वटि दिली सुकून हुजे न उन्हनि सम्झो त कमाए छॾियो हुजे वक़्त असुर। हा वाह, अॻियां तोरींदड़ तिखा अथव, पोइ अवां खे जेको हिते सुठो करिणो आहे करे वठंदा हुजो। हिसाब त माण्हू खे पोइ हित ॾियणो हुजे या हुत ॾियणो हुजे, इन जे करे माण्हू खे दुनिया में हलणु बेड़ो खपंदो हुजे। सो हाणे साइण अब्दा परीन जी इहो ई हिकिड़ो दिली सुकून लाइ नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, इहो अवां जे नज़र कंदा हुजो। उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। सदायती सबका बुख न बासे का, सदायती सबका बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए, मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे। सभिनी ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां, अवां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो, अवां सभिनीनि जूं मोहबतूं हुजनि, अवां सभिनीनि जा कुर्ब हुजनि, हमेशा जुड़िया रहंदा हुजो। सो अवां सभिनी सां राब्तो इन टेलीफोन जे ज़रिए जुड़ंदो हुजे। सो इहो नंबर अवां जे टीवी ते हले, अवां इन ते फोन कॉल करे हाल वाल ॾेई सघंदा हुजो। हींअर त जेको हुजे मींहं जी ॿुधायो हुजनि, 2-3 ॾींहं त हलंदो हुजे। सो जेके असांजा हारी भाइर आहिनि, ज़मींदार भाइर आहिनि, त इहो जल्दी पंहिंजे फसल खे इन अनाज खे खणी वठंदा हुजो। अघ जा मसइला त इहे हलंदा रहंदा हुजनि, पर इहे पंहिंजा कणा बि संभाले करे खणी रखणु बाबा जल्दी जल्दी। हींअर ॾिसो त मौसम जूं तब्दीलियूं लॻियूं पियूं हुजनि, मौसम एॾी तब्दीली अची वई हुजे जो माण्हू खे उण तुण लॻी पइजे त सुबुह जो फसल में हे थी पवंदो हुजे, कमल अघ जो मसइलो, कमल मौसम जो ख़बर ई न पवंदी हुजे मौसम जी त कीअं लॻो। तो ज़रूरु अवां सां राब्तो बि ज़रूरु जोड़ींदा हुजूं, पर इहो मौसम जी हाल वाल सां ॻाल्हि कंदा हुजूं त मौसम जो जेको हाल हुजे उनजो अवां ही 2-3 ॾींहं ज़रूरु ख़्यालु करो, किथे बि हुजो, कहिड़े बि सूबे में वेठा हुजो। सो इन जे करे मौसमियात खाते वारनि ॿुधायो हुजे त बाबा इहो ख़्यालु सो जंहिंजा देरा हुजनि, जंहिंजा फसल हुजनि, अबा उन्हनि सभिनी खे त इहा ॾाढी उणतुण हुजे त जल्दीअ सां फसल। सो इहो बि अवां खे मुबारकूं हुजनि, अनाज लथो हुजे, नओं अनाज लहे, ऐं अवां सभिनी खे इहो अनाज सां त असांजी सुवारी सिंध जेका हुजे ख़ुशहाल लेखी वेंदी हुजे, सुञाती वेंदी हुजे। वरी अनाज लहंदो हुजे त ख़ुशियूं थींदियूं हुजनि, अंगणनि ते ख़ुशियूं थींदियूं हुजनि, शादियूं मुरादियूं, उन खां पोइ ॾाज ॾावण, पोइ मेला मलाकड़ा, पोइ वॾा कम लॻा पिया हुजनि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुजादा केर कड़े सर का लियाकत अली जाफरी फरार शिकारपुर।
चाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला अल्हम्दुलिल्लाह दो तव्हां ॿुधायो अदा ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे खैर लॻो पियो हुजे अवां ॾे सभु खैर हुजे अदा जी तव्हां ॾे ख़ैर हुजे अदा अल्हम्दुलिल्लाह दुआऊं तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे बाबा दुआ दुआ शिकारपुर जी मौसम कीअं हुजे अॼु भला अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीन तमामु सुठो हा थधड़ी हीर लॻंदी हुजे मौसम त थधड़ी लॻी पई हुजे जी बिल्कुलु थधियूं बि आहिनि ऐं गर्मियूं बि शुरू थी चुका आहिनि हा बिल्कुलु ईअं हुजे प्रोग्राम में अॼु शामिल थिया हुजो पहिरियों दफ़ो अव्हांखे भलीकार चवंदा हुजो थैंक यू महिरबानी अॼु प्रोग्राम एॾनि सालनि खां पोइ अॼु पहिरियों दफ़ो शरीक थिया हुजो कीअं महिरान टीवी ॾिसंदा हुजो प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो बिल्कुलु महिरान टीवी त रोज़ ॾिसंदा हुजूं पर मसइलो आहे ॻाल्हि असांजो न लॻंदो हुजे न हिन जे करे अॼु लॻो आहे त वरी मां असां चयो त ॻाल्हाए ॾिसूं वाह 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 ॿियो त ख़ैर हुजे बचड़ा सभु ठीकु हुजनि अल्हम्दुलिल्लाह दो तव्हां ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे बाबा खैर लॻो पियो हुजे अदा सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो सभिनी खे सलाम तव्हां जूं मोहबतूं इहे सिक भरिया सलाम क़बूल पिया हुजनि शिकारपुर मां असांखे फोन कॉल कई हुजे हा हा शिकारपुर मां कॉल कई हुजनि पर कल्ह सभु पुछंदा हुजनि तूं मासी हूर जो चई ऐं तूं वञी सिज लाहे पोइ घर मोटी हुजे हाणे कॾहिं कॾहिं माण्हू खे को कमकार बि थी पवंदो हुजे तोखे त हुजे ई न के घर जो को सामान सड़ो मणो वठंदो हुजे पोइ तूं छा चवंदा मासी हूर खां 2 रुपया वठी अचूं त को वरी मासी हूर चयो हुजे हल त गॾिजी हलंदियूं हुजूं पोइ बसि हा मासी हूर ओ हुतां खां वञी हुन बाज़ार जो छेड़ो करे वरी वापसि मोटे वरी होॾे वञे ईअं करे मुंहिंजो टाइम ख़राब करे हा तव्हां एतिरो सामान वठी आयूं हुजो जो हाणे ग़रीबनि में विरहाईंदियूं हुजो हाणे तव्हां एॾो असले विया हुजो बाज़ार मां सामान के मुंहिंजे घर में हिकिड़ो ई ग़रीब मूंखे घणो लॻो हुजे घणो लॻो हुजे सॼो ॾींहुं वञूं त हिते हर ॿियो माण्हू पुछे जनानी किथे हुजे अदा मुंहिंजा भाइरो मुंहिंजूं भेनरूं नंढड़ा बालकड़ो जेको कल्ह मां न अची सघी हुजां को कमकार थी गयो हुजे जिंदगी जा कमकार थींदा हुजनि सो हुनजी अवां सभिनीनि खां माजरत करां न पोइ सॼो ॾींहुं तूं मासी हूर वटि वेही तूं छा हुते लेखो करीं तूं कहिड़ा हिसाब करीं मथे के मेहंदी विझराई हुजे उन खां पोइ वरी जेको हुजे मासी हूर खे चयो हुजे का जूं कढंदी हुजे रगो मगज में बाह लॻी पई हुजे पोइ हिन जे करे बसि इहो ॾींहुं ईअं गुज़री वियो हुजे वेठे वेठे पोइ इन में का सेड़ी बेड़ी विझंदी हुजे त जूं मरंदियूं हुजनि कचहरी में माण्हू वेह त पोइ रमण ख़बर न पवंदी हुजे हा हा तोखे बहानो घुर्जे त बसि पोइ मिड़े घर खां टरो चङो हुजे मतां घर जो कमकार करणो पवंदो हुजे कहिड़ो कमकार हुजे जेको छॾे गई हुजां हा ऐं हिकु तोखे मानी ॾिनी हुजे तोखे चाह ॾिनी हुजे नास्तो ॾिनो हुजे पोइ बि किर 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 हले इहो बात वारो मथां जे राणो टुप कयो हुजे अचे वरी हाणे फोन कॉल हुजे हलो ए नंबर हेलो अबा भलीकार आधा रामो राधा छा कयो रमज़ान जे महीने में किरकिर न कयो रामू अबा किथे हुजे किरकिर वारी अलाए चए भई राधा किरकिर थो करे रामू ॾाढी हा सॼो ॾींहुं किर 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 दाहे मगज खणी खाधो हुजे हा रामू राधा जी पाण त यार आओ अबा बि हाणे जनानी हुजे त उन जनानी खां बग़ैर भला असां कहिड़ा हुजूं जो बसि इन सां ई दफ़े वाॻियो बीठो हुजां बा अॼु वाला कलाम ॿुधाईंदे या न कल्ह जो ॿुधायो जे अॼु वरी रूहानी कलाम अहिड़ो भलो ॿुधाईंदो हुजे दिली सुकून हासिल कंदो हा अॼु वरी सुकून वठंदा हुजो मुंहिंजी फरमाइश ॿुधा अॼु मुंहिंजो चवणु वठ तुंहिंजी फरमाइश ॿुधाईंदा हुजो हा हिमत कर का हा हिमत हिमत कंदो हुजां वॾी महिरबानी हिमत कंदो हुजां वण ते चढ़णो हुजे छा चए हिमत कर मुंहिंजी फरमाइश पूरी कर हिमत करां को वण ते चढ़णो हुजे ओ मना इहो ई सिंधी माण्हू असांजा सादड़ा ईअं ॻाल्हाईंदा हुजनि हा सादो त मां हुजां वरी ही अञा बि सादा हुजनि अञा बि सादा हुजनि तूं सादो हुजी हा हा तूं वॾो होशियार हुजी सादो हुजी मां होशियार हुजां ए चवंदा न दा हिमत कर वारो करे हो ईअं चइबो हुजे हिमत कर को गाह जी भरी खणी हुजे छॾे चइबो हुजे इहो कणक जो को गॾो खणो जो को थ्रेसर में असले को मुठ ॼणी हुजे हाणे दा हिमत कर को लाफारो खणो हुजे हिमत कर राधुला तूं बि हिमत कर घर खे छंडे फूके वठंदी हुजे हिमत कर हिकु छंड त सॾो हुजे कहिड़ो संडो हुजे खां वठी सॼो ॾींहुं घर जो कमु करो हुजे हाणे बस कंदो हुजे ए मासी हूर घणा ॾोकड़ ॾिना हुजे फ्रूट जो को गाॾड़ो लॻायूं पोइ ग़रीबनि लाइ को भलड़ो कंदा हुजूं तूं कॾहिं इहो गाॾो खोली न
मूंखे ख़बर हुजे। मां सिंहूर खां चई त थोरा ॾोकड़ अरे मज़ो न हुजे, मज़ो न हुजे। माना ये ॾोकड़ तूं ईअं न वठी आई हुजे। ॾोकड़ हुजनि पर बसि रखूं मींहुं वसंदे कम अचनि। हाणे वरी तोखे मींहुं ज़्यादा अची वियो हुजे। हा बाबा पैसो मींहुं वसंदे कम ईंदो हुजे न, अकुल हुजे की ना हुजे। न हिन में को गाॾो को फ्रूट जो लॻाईंदा हुजो 2 मिंट को वात चेहरो तूं करे ई न सघीं, तुंहिंजे पेरनि में निभाग हुजे तूं करे न सघीं। बसि न भाग घर में मौजूद हुजे पोइ छा खुड़ी छिक तूं हींअर खाई कंदी हुजे पोइ हाणे ठहियो वॾी मुंहिंजी खुड़ी छक हुजे, हू त असुल तूं वॾो कारोबारी माण्हू। अञा मस सोचां बसि कमीज़ मां छिकी हूं अची कारोबार अञा इहो राजुल खे थापस कंदो हुजे, सलाम कंदो हुजे। कहिड़ी राजुल हे छा हुजे? अलाए चवंदो राजुल खे साबस मुंहुं चो वरी का ॿी चूड़ियूं खपायां, मेकअप खपाईंदी हुजे, मेहंदी खपाईंदी हुजे, घर जो गुज़र सफ़र करां। हा तूं वॾो गुज़र बसर कंदी हुजे पोइ इहो इन मां थोरो ॾींदी हुजे त मिड़े को फ्रूट जो तुंहिंजो भाउ बि हिते आयल हुजे अहिड़े ते विहारे छॾां। जहिड़ो मुंहिंजो भाउ तहिड़ो तूं। माण्हू फ्रूट जो तोखां अघु न पुछंदा हुजनि, मुंहिंजे भाउ जो पुछंदा हुजनि। छो पिथल केले जहिड़ो त पाण लॻो पियो हुजे। तो हाणे भला हलंदा हुजूं हिकिड़ो वरी कलाम ॾिसंदा हुजूं अधे फरमाइश कई हुजे त आधारा मण हिमत कंदो हुजे, हिमत कंदो हुजे, सो हिमत करे इहो कलाम हलाईंदा हुजूं। अहमद मुगल जो आवाज़ हुजे मुंहिंजे अंगण ते आया इहो ॾिसंदा हुजो। उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींह, हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींह, ॻंढिन सारो ॾींहुं छिनण मोर न सिखिया। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। दुनिया में हर माण्हू लेखो करे पर लेखो चवंदा हुजनि त ॿ ॿाहिरि टियों लेखो ज़रूरु हुजे, पर लेखो उन्हनि सां न कंदा हुजो जेके अव्हां खां पुठिते पियल हुजनि। लेखो उन सां न कंदा हुजो जिन वटि गुज़र बसर न हुजे। लेखो उन्हनि सां न कंदा हुजो जिन खे शाम जो रोज़े खुलण लाइ बि कुझु न हुजे, ऐं लेखो उन्हनि सां न कंदा हुजो जॾहिं ईद अचे त पाड़े में हुजे, ॿाहिरि हुजे, पंहिंजे घर में हुजे, पंहिंजे वेड़े में हुजे, मिट माइट हुजे, पहिरियां घर में ॾिसिजे, उन्हनि सां बि कॾहिं लेखो न कजे। हाल सारू पंहिंजे पाड़े में जेके ग़रीब मिसकीन माण्हू हुजनि उन्हनि जे लाइ बि कुझु कंदा हुजो जो अव्हां जो हाल हुजे। जहिड़ो हाल हुजे पैसे पिरिया नाल हुजे, पोइ ईद हुजे या रमज़ान जो महीनो हुजे, कंहिं वटि रोज़े छोड़ण जो बि कुझु खाइण पीअण जो न हुजे, रोज़े रखण लाइ बि न हुजे, पोइ मिड़ई उन्हनि जो जेको हुजे हाल सारू ख़्यालु रखणु अव्हां जो असांजो हर इंसान जो फर्ज़ हुजे। पर हा उन्हनि खे बि सलाम हुजे जेके महिनत मज़दूरी कंदा हुजनि ऐं हिन भलारे महीने जा रोज़ा बि रखंदा हुजनि त है उन्हनि खे मालिक साईं बरकतूं विझी ॾींदो हुजे ऐं उहे उनजो ॾाढो मालिक साईं जे वेझो हुजनि। महिनत कस जेके हुजनि पोइ लाबारो कंदा हुजनि, थ्रेसन वाहींदा हुजनि, मज़दूरी कंदा हुजनि, पंहिंजो जेको बि हुनर हुजे उहो कंदा हुजनि, ॾींहं राति पंहिंजो ड्यूटियूं कंदा हुजनि। सो इहा बि सम्झो त पंहिंजो कमु करण बि इबादत बराबरि हुजे। भेनरूं जेके हुजनि उहे बि रोज़ो रखंदियूं हुजनि, वरी पोरियो कंदियूं हुजनि, का जेको हुजे नौकिरी कंदी हुजे, का रली टोपे जो कमु कंदी हुजे, का कपिड़ा सिलाई कंदी हुजे, का भर्त भरींदी हुजे, त के वरी जेके हुजनि कंहिंजे घर जो ॿुहारो पोचो को थां ठिकर कनि, रोज़ो बि रखनि, इहा बि माना ईअं सम्झंदा हुजो इबादत हुजे। हा सो पंहिंजी जेको कमु हुजे पंहिंजे कम सां टाइम ते वञणु, पंहिंजो कमु करणु, इन सां दिलचस्पी रखण बि इबादत हुजे। सो पंहिंजे कम खे बि ईअं वधाईंदा हुजो, उन में ई बरकत पवंदी हुजे, छो त कम जे आधार माण्हू अॻिते वधंदो हुजे। हलो फोन कॉल वई हुजे, सो तूं हाणे कोई गाॾड़ो खोले ॾींदी हुजे त इहो हिसाब करे मींहं त पए पर हाली हिसाब वरी मींहं खां पोइ कंदा हुजूं। इहा मूंखे ख़बर हुजे अॻे घणा चकर हथ गाॾो खोले ॾिनो हुजे, घणा चकर गाॾो खोले ॾिनो हुजे, पोइ तोखे बकरो रिढूं खाई गयूं हुजनि, बचियो ई न हुजे।
पोइ कॾहिं सस्तो थींदो हुजे त उन में नुक़सान पवंदो हुजे न फ़ाइदो बाबा नहीं पाणे हुकम न करूं थोरो इहो बि कारोबार करणु बि ज़रूरी हुजे इन में वर्ज़न्स हुजणु खपंदी हाँ एतिरो टाइम न कयो हुजे हाणे वरी हे कारोबार करे पोइ वर्ज़स करे वर्ज़न्स लट हुजे ख़बर पवंदी हुजे त इहो कारोबार में केतिरो बस इहो कारोबार खे तूं छॾे ॾींदो हुजे कारोबार खे छॾे ॾींदो हुजे बसि घर वेठो उहो राधल पाण करे घर वेठो हुजां उहा मूंखे ख़बर हुजे निभाग हुजे तोखे करे न सघी हा हा न करे सघंदो तूं हरू भर खोड़ी छिक करे मूंखे अॻे घणा चिकर है तोखे मूं फ्रूट खोले ॾिनो हुजे छा रखी ॾिना हुजनि ए पकोड़ा रखी ॾिना हुजनि हुन मां ई न कमा हुजे को चवे त यार न हुजे मां चऊं तूं खण को चए अॼु पैसा न हुजनि मां चवंदो खणो ईअं बि न हुजे कारोबार खे करण लाइ माण्हू खे थोरी वरी जेको हुजे न हे अखी बि करणी खपंदी हुजे न पोइ हा भला इहो आहे 10-20 माण्हू घटि करे छॾे हलो हेलो अस्सलाम वालेकुम साईं मां रामू कहिड़ा हाल आहिनि वालेकुम सलाम साईं ख़ैर लॻो पियो हुजे केरु कहिड़े शहर खां साईं मीर मोहम्मद शादी कला तो पीर गुलजार खली समारो लॻ सामारो लॻ छा हाल हुजे ठीकु हुजो चङा भला जी साईं ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो अल्लाह जो शुक्र है वॾनि जी दुआऊं ना ॿियूं दुआऊं ना ॿिया बि हाज़िर आहे अॼु चलो राणू आयो आओ आओ ॿियो ख़ैर हुजे मौसम कीअं हुजे अवां ॾे सामारो ॾे मौसम साईं बहितरीन है तमामु भली आहे मौसम भली हुजे अॼुकल्ह हुजे सो त अहिड़ी थधिड़ी हीर लॻे वरी अहिड़ो भरलारो महीनो अची वियो हुजे जो माना रोज़ायतनि लाइ बि इहा ॻाल्हि भली हुजे हा भली तकलीफ़ न हुजे हा हेॾड़ा ॿार भरोसो रखो वेठो हुजे थधड़ा ॾींहं लॻा पिया हुजनि हेॾड़ा ॿार भरोसो रखे हा गर्मी न हुजे भला ॿ टे ॾींहं उनजी ख़बर न पवे बुख जी ख़बर न पवे अहिड़ो भलो मौसम लॻो पियो हुजे पोइ ॿ टे ॾींहं हलूं ॻोठ कोला पारो वापारो करे अन जाके ॿ टे पाचका खणी वरी अचे सलाम अलैकुम कंदा राधुल खे छॾींदो हुजे घर में वेठी हुजे तूं मर्द माण्हू जीवींदो हुजे हाणे आउं तोखे अकेलो घर छॾे वरी वञा ॿाहिरि हा मूंखे अकेलो छॾे वञे त मूंखे जिन खाई वञनि पोइ तूं हाणे इहो कोन इहा ॻाल्हि कंदो हुजे की मूंखां कमु न थींदो हुजे हिन में कमु पोइ चवंदो हुजां की राधुल हुजे मां खणंदो हुजां हिकिड़ो गॾो त हीअ खणंदी हुजे वॾो सियाणो हुजे हा तूं ॿ गॾा खणंदी हुजे हा तूं असुलो वॾो असुले मथे ते वज़न खणी तूं पूरो देरो खणी मथे ते रखी छा हुजे अॻे अहिड़ा कमु कराईंदो हुजे बनी जा ॿारे जा सफ़ा गारे छॾियो हुजे हाणे वञी कुझु सही थी हुजां हलो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम ज्यादा केरु कहिड़े शहर खां था गंबड़ खां मोहम्मद हाशिम शेख साईं कंबर खां मोहम्मद हाशिम शेख साईं ख़ुशि हुजो गंबड़ साईं गंबट माफ़ कजो गंबट खां शेख साहब ख़ुशि हुजो चङा भला मां तव्हांजो पुराणो कॉलर आहियां साईं कंदो रहंदो आहियां कालियूं साईं बिल्कुलु पर विच में गैर हाज़िर रहिया हुजो इन करे वरी थोरो ईअं सोचो हुजे पर हा साईं मां काल ही न पई लॻे साईं हुन हिकिड़ो प्रोग्राम विच में थी वियो हा न यादि ॿियो त ख़ैर हुजे न ता ख़ैर अदी तव्हांखे भलारे महीने जो मुबारकूं हुजनि ख़ैर मुबारक तव्हांखे बि लख लख मुबारकूं हुजनि रोज़ा रखंदा हुजो हा अलाह जी महिरबानी अलाह जा एहसाननि सभु कंहिंजा अलाह खे सभिनी खे नसीब कंदो बस हिन भलारे महीने में हिकु ॿिए जो ख्याल बि रखंदा हुजो निवड़त आजिज़ी अदा ॿियो ख़ैर हुजे मौसम कीअं हुजे गंबट जी मौसम साईं भली आहे माशाअल्लाह न गर्मी आहे न सर्दी आहे भली अलाह साईं पंहिंजी रातुनि जे महीने जे सदके मौसम भली करे छॾी आहे वाह 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 महिरान टीवी खे ॾिसंदा हुजो रंगनि खे ॾिसंदा हुजो छा भाईंदा हुजो तव्हांजा महिरान टीवी जा रंग माशाअल्लाह अलाह जी महिरबानी सां तमामु सुरीला तमामु सुठा तमामु सुहिणा अथई तव्हां ॿई माशाअल्लाह प्रोग्राम खे बाक़ाइदे सुठे नमूने ते हलायो वाह वाह इहो अवां सभिनी ॾिसंदड़नि जो कमाल हुजे जो अवां ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो वरी हाल अहवाल वठंदा हुजो त सम्झो त असां अवां जे लाइ उभ पेरा बीठा हुजूं न तव्हांजो माशाअल्लाह तव्हांखे अलाह साईं ख़ुशि रखे तव्हां हे माना पूरो मां किथे किथे दुनिया ॾिसे थी माशाअल्लाह उन्हनि खे खिलायो था उन्हनि खे ख़ुशि था कयो उन्हनि जूं दिलियूं ॿ घड़ियूं खिलाइण बि इहो वॾी तव्हांजे लाइ नेमत आई आहे तव्हांजे अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो हा साईं इहो मालिक साईं जो वॾो एहसान हुजे कोई माण्हू ॿुधे
त इहो बि वॾो कमाल हुजे। ॿियो ख़ैर हुजे, बचड़ा ठीकु हुजनि, वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, गुरब हुजनि अव्हां जा, मोहबतूं हुजनि अव्हां जी। काको बि भलो हुजे, गंबड़ मां कचहरीअ जो काको बि कचारी भली कंदो हुजे। हा भली कंदो हुजे। राधला मौसम थधी हुजे, चां त बसि लापारो सुबुह जो सवेर उथी बसि खड़क 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 हीअं 2-3 जरेब खे बसि वलो ॾेई ऐं बसि पोइ अचे वरी ॾाढो ईअं छंडे फूके वरी आराम करे वरी शाम जो जरेब खनि लुणी ऐं पोइ हिते चवां हिते सफ़ा अन जी सथी हणी छॾियां, ओ हेसि चई वञे लॻे। पोइ जेको बि फोन कॉल करे, हल रमण तूं त घर में अन जी सथी आयो वेठो हुजे। वाह वाह हा वाह वाह, मुड़ुस लाटू हुजी अहिड़ी सथी हणी तूं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? अबा खलील महमूद गना रसूलाबाद मां। साईं सलीम साईं ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं बहार? दो अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। अॼु पहिरियों दफ़ो फोन कई हुजेव अव्हांखे, दिलि सां भलीकार, अॼु पहिरियों दफ़ो साईं, वाकई दिलि सां भलीकार चवंदो हुजां। दो अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो तबियत तव्हां कीअं आई? साईं असां बिल्कुलु ठीकु हुजूं। अव्हां ईअं यादि कंदा हुजो त पोइ असां चहिरा थी वेंदा हुजूं। वाह 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 वाह। हाणे मुंहिंजो लाइव ते नालो मुंहिंजो खणंदा खलील अहमद मेमन रसूलाबाद ऐं हसीब अहमद मेमन। साईं वाह वाह। पोइ कीअं अॼु भला हेॾे वक़्त खां ॾिसंदे अॼु मजबूर थी फोन कई हुजेव त रामण खे ऐं राधुल खे फोनड़ी कजे? हा साईं, मां रोज़ फोन कंदुसि। अॼु मुंहिंजो लाइव ते नालो खणंदा खलील अहमद मेमन ऐं हसीब अहमद मेमन। तव्हां नालो खणी छॾियो बा? जी जी। हा वाह वाह। सो प्रोग्राम कीअं ऐं लॻे? असांजी फरमाइश जो बि हिकिड़ो कलाम अहमद मुगल जो ॿियो जीअं अदां पहिरीं जीअं अहमद मुगल हलाइजां। हा अहमद मुगल हलाए छॾियोसीं, मैडम बि हलाए छॾीसीं। वरी ॿियो तव्हांखे भलो ॿुधाईंदा हुजो। कलाम ॿुधायो, वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, मोहबतूं हुजनि अव्हां जूं। हा सो हाणे भला वरी हलंदा हुजूं हिकिड़े सुहिणे कलाम ॾांहुं। सो कलाम हुजे, हिनखे कलाम खे बि अव्हां ॾिसंदा हुजो। हुन खां पोइ वरी ख़बरूं बि हुजनि, ख़बरूं बि ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो। ईंदे चवनी आव विंदे चवनी वेह, ईंदे चवनी आव विंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जी। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां, भेटाई साईं जी वाई हले त सच पुछो त असांजे ज़हन में उहो ख़्याल, उहो सभ जे लाइ उहा दुआ त मालिक साईं पूरे मुल्क ते पूरी दुनिया ते बाझ कंदो हुजे, त सभिनी जो ख़ैरु हुजे। उन सभिनी जे ख़ैर सां गॾोगॾु असांजो बि ख़ैरु कजांइ मालिक साईं। सभिनी खे बरकतूं विझी ॾींदो हुजे, बचन में रिज़्क में, पोइ उन्हनि जे सदके असांखे बि बरकतूं ॾींदो हुजे, सिहत में, तंदुरुस्तीअ में, ज़िंदगीअ में। हा सो जेके नाचाक हुजनि उन्हनि जे लाइ बि दुआ कंदा हुजो हिन भलारे महीने में, त सिहत वॾी ॻाल्हि हुजे। सच पुछो न, सिहतमंद मुआसिरो ॾिसंदा हुजो, जेके सिहतमंद हुजनि, जिते सुजाग माण्हू हुजनि, पंहिंजा कम कंदा हुजनि, जिते बीमारी बड़ी सफ़ा घटि हुजे, उनखे चवंदा सिहतमंद मुआसिरो। माना सभु फिट हुजनि, सभु तयारु हुजनि, सभु चवंदा न हुजनि की जीउ ख़ुशि हुजे त जहान ख़ुशि हुजे। हा सो जीउ में आजार हुजे त जहान में आजार लॻे। हा सो ज़हनी तौरु जेके सगारा माण्हू हुजनि उहे दुनिया में कमाल कंदा हुजनि, पर ज़हनी जॾहिं अव्हांखे सिहत न हुजे, ज़हनी तौरु सगारा न हुजो, त पोइ उहे क़ौमूं उहे माण्हू हरो भरो बि जेको हुजे, पोइ ज़हन में जेको हुजे परेशानूं वठंदो हुजे। हलो अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद रामन साईं। वालेकुम सलाम, सदा मौजूद। केरु हुजे मुंहिंजो भाउ, कहिड़े शहर खां? फकीर मंसूर जमाली हैदराबाद शेरी स्टाफ तव्हांखे हक़ मौजूद होटल तां जो ॻाल्हायां। हक़ मौजूद होटल जो नालो हुजे? जी सर।
वाह 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 ऐं वरी हैदराबाद माना हैदराबाद इहो कहिड़े पासे ॾे हुजे? वदा रामन साईं तव्हांजो प्रोग्राम ॾिसो पिया तमामु बहितरीन लॻे थो। वाह 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 अदा इहा होटल कहिड़े पासे ॾे हुजे? होटल मेन रोड ते हुजे। अधी राधा खे रामन खे अचनि करे मानी खाइनि पोइ मूंखे पैसा ॾियनि। हू चवे आऊं थो ॾियां पैसा, अधी चवे आऊं थी ॾियां, आऊं वरी चवां ॿिन्हिनि खां नथो वठां। हाओ बस पोइ आई अवां जूं मुहबतूं हुजनि ऐं ॻाल्हि ॾाढी ॻाल्हि सुठी लॻी हुजे जो अवां इहो कारोबार करो। पोइ कारोबार बि सुठी ॻाल्हि हुजे। असांजा माण्हू हाणे कारोबार ॾांहुं बि वधंदा हुजनि। इहे रोड रस्तनि ते कमकार पंहिंजो गुज़र बसर जे लाइ इहो तव्हां कंदा हुजो, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि हुजे। साईं असां रोज़गार बि कयूं था, तव्हांजो प्रोग्राम बि ॾिसूं था, बहितरीन आहे। असांजो होटल तमामु रोड ते आहे, तव्हां कॾहिं अचो। ज़रूरु 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 अचूं। सो कॾहिं न कॾहिं ॻोल्हे अची लहंदा हुजूं। असां बि तव्हांजी फुल ड्यूटी ॾींदासीं। ॿियो अर्ज़ु कल्ह असांजी भेण राधा वई जेको सामान वठण जे लाइ, हाओ असांजे लाइ को वॻो कपिड़नि जो ईद अलाए अलाए कोन आहे, ख़बर कोन्हे। अबाए काथे मासी हूर खां वई हुजे त 2 टे रुपया वठी ईंदी हुजां त को रामण वरी हिन महीने में को कमकार करूं, को ईद लाइ कुझु करूं। सो हाणे अॼु ठलो जवाब ॾिनो हुजेसि। अदा वॾी महिरबानी हुजे, वियो हुजे अधो मर्द माण्हू जनानी खे ॾींदो हुजे, हाणे जनानी मर्द खे ॾींदी हुजे। तूं मासी हितां बि जनानू खिलाए छॾियूं हुजनि। मासी हूर खे हितां खणी आवले सल ज़रूरत पए ॾियूं त पोइ असां ॿिन्हिनि जो गॾियल हुजे। मासी हूर पैसा ॾींदी हुजे वरी पोइ तोखे छॾे ॾींदी हुजे, पोइ पंहिंजा वठंदी हुजे। हिन में कहिड़ी ऐं वरी जे खोट टोट थींदी हुजे त ख़बर हुजे उनजी, खेवण हुजे खेवण। अॻियां बि छा हुजेसि, अॻियां बेड़ी खिवण ए मूंखां बि चोट चढ़ल हुजे। मासी अचे न हीअं करे अबारा मण त मां वरी हीअं वेंदो हुजां हलियो। हा मासी सभु तूं त सदाईं ईअं वेंदो हुजे। मासी थोरी बि ॻाल्हि ते मासीअ जी सुई अटकी बस पोइ त माना पाड़े में ख़बर हुजे। पोइ ईंदे वेंदे अबा हीअ पंहिंजे हितां सामान खणी छॾींदा, अबा हितां लंघंदा हुजो, इहो छो कंदा हुजो। माना मासीअ जो पोइ ॻाल्हियूं वेही ॻणींदा हुजो। हूअ भले सॼो ॾींहुं वेठो लताड़ींदो हुजे, रांदि खेॾंदो हुजे, बाक़ी जो वरी जो दिमाग़ फिरंदो हुजेसि। हलो हलो अदा केरु कहिड़े शहर खां? मां नवाब साहब जिले खां फकी जामदातार खां घाघर नवाब मीर मोहम्मद सरदारी। साईं भली करे आयो जो, ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं ॿाहिरि। दुआ हुजे, शुक्र हुजे, अल्लाह जा एहसान हुजे न। तव्हां ख़ुशि आहियो, ॿियो ख़ैर आहे? सभु ख़ैर हुजे, सखीअ जा माण्हू सभु ठीकु हुजनि, अव्हां जे पाड़े ओड़े जा सभु माण्हू ठीकु हुजनि। हा हा सभु शुक्र आहे, अल्लाह जा एहसान। हिन महीने जो अचण जूं चंड ॾिसण जी मुबारकूं हुजनि तव्हांखे। साईं ख़ैर मुबारकूं, इहे अव्हां सभिनी खे मुबारकूं हुजनि। सम्झो त पूरी दुनिया में पूरे आलम खे मुबारकूं हुजनि। हा साईं ख़ैर मुबारकूं, ख़ैरनि जो चंड ॾिठो असांजो जेको आहे ईद जा ॾियारा अची विया, ख़ुशी जा ॾियारा आहिनि, इबादतनि जा ॾियारा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु हुजे। कीअं हलंदा हुजनि कमकार बनी ॿारनि जा कम? साईं सही आहे अल्हम्दुलिल्लाह। असांजो ॿेरनि जो बाग़ आहे, बन जो बाग़ आहे। हींअर सरी जो टाइम लोड़ूं पिया। सरीअ बि पोखी हुजे? जी 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 सरे बि पोखी आहे साईं। इन पासे सखी वारे पासे ॾांहुं वरी सरियां जाम पोखिजे, ईअं न काका? जी जी सरियां सही जाम आहे, हेॾा सरियां जाम आहे। पाणी जी कमी आहे, पाणी थोरो घटि आहे। हा पोइ हेॾां मां जॾहिं बि ईअं कॾहिं चकर लॻे ॾिसां त रुॻो सरियां ई सरियां हुजे। अचो न तव्हांखे ॿेर खारायूं, अंब खारायूं, बाग़ पंहिंजो आहे। कॾहिं अचो न तव्हांखे भला रोज़नि जी पंहिंजो रोज़ो रखायूं। बाबा ज़रूरु। हाणे वरी रमज़ान जे महीने खां पोइ था अचूं बाबा। अवां रोज़ो रखायूं, सवाब थिए न अञा वधीक। रोज़ो रखाईंदासीं। हा बाबा ईअं पाड़े में बि खोड़ मौजूद हुजनि, बसि ग़रीब गुरब हुजे उन्हनि खे रखाए छॾियो। सम्झो त असांखे इहो तव्हां ख़ुशी ॾेई छॾी हुजे। हा हा सो वॾी महिरबानी हुजे। अव्हांजा कख असांजा कख। ॿियो हाणे अव्हां एतिरो प्यार सां सिक सां हुब सां दावत ॾींदा हुजो, सो इहे अव्हां जूं मुहबतूं। ऐं सखी जाम ॾातार नवाब सां खां वेझो हुजे, सो इहो पासो बाबा घुमियल हुजूं। वरी हीअं सांगड़ पोइ इलाइक़ा इहो सभु गॾिया पिया हुजनि। वरी हीअं फिरी अचूं। सादातपुर, मक़सूद और शाहपुर चाकर,
सो इहो वरी यको वञूं वरी हेॾां तव्हांजे पासे भिटूं ई भिटूं सरियां ई सरियां मालवंद माण्हू सुघड़ माण्हू ॾोर बेत वारा माण्हू अलगोज़ो वॼाइनि चंग वॼाइनि कचहरियूं कनि मेहमान मड़े जी जेको हुजे मेहमान वॾो कमु हुजे ॾाढा ॾाढा सुरीला मालवंद माण्हू ऐं फसल वारा माण्हू वणज वापार करण वारा माण्हू सो हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े सुहिणे कलाम ॾांहुं हा सो अॼु वरी कलाम हिकिड़ो ॿियो सुहिणो मैडम हुमेरा चना जो आवाज़ हुजे इन गीत खे ॾिसंदा हुजो उन खां पोइ वरी वापसि ईंदा हुजूं तव्हां सां कचहरी खोड़ कंदा हुजूं मोहब्बती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो मोहब्बती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो तनी जे वेड़े पाण ई ईंदो बादशाह हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम मनपसंदीदा प्रोग्राम वादी मेहरान जे प्रोग्राम मेहरान टीवी जे प्रोग्राम रामू राधामी अव्हांखे भलीकार चवंदो हुजां ऐं अव्हांजी इहा सिक जेका हुजे अव्हां फ़ोन कॉल करे प्रोग्राम में शामिलु थींदा हुजो मेहरान टीवी खे साराहींदा हुजो मेहरान टीवी जे सथ खे साराहींदा हुजो मेहरान टीवी जी जेका साराह कंदा हुजो इहा साराह अव्हां पंहिंजी कंदा हुजो छो त अव्हां पंहिंजी ॿोलीअ सां अव्हां पंहिंजे धरतीअ सां अव्हां भिटाई साईं जे पैगाम सां सचल साईं जे ओलियान बुज़ुर्गनि ऐं रूहानी जेके रंग हुजनि मेहरान टीवी उन्हनि सां जुड़ियल हुजो इन करे इहे रंग अव्हांजा पंहिंजा हुजनि सो तव्हां ऐं असां हिकिड़ो गॾियल गुलदस्तो हुजऊं हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो फ़ोन कॉल वई हुजे सो इहो गॾियल हिकिड़ो सहकारी गुलदस्तो हुजे जंहिंखे असां जोड़े वेठा हुजूं ऐं हिननि जोड़े करे रंगनि खे रखण सां ई पोइ दुनिया में अव्हां नालो कमाईंदा हुजो दुनिया में अव्हांजी ॻाल्हि ॻाइबी हुजे त अहिड़ा माण्हू हुजनि अहिड़ा माणक मोती हुजनि ही ॻाल्हियूं कंदा हुजनि इन जे करे हाणे ॻाल्हि जेतिरो माण्हू इख़लाक़ मोहबत आजिज़ी निवड़त सां हलंदो हुजे न ओतिरी माण्हू पंहिंजी साराह कढाईंदो हुजे चवंदा हुजनि की ज़बान माण्हू जी जेका हुजे न उहा माण्हू जमीन ते बि विहारे त खट ते बि विहारे छॾे सॼो ॻाल्हि माण्हू जी ज़बान जो हुजे हमेशा ज़बान जी जेका तलवार हुजे उनखे हीअं हल्को रखो नेठाई सां ज़िंदगी गुज़ारींदा हुजो ऐं उन सां गॾोगॾु पोइ दरगुज़र वॾी ॻाल्हि हुजे बाक़ी के वरी चवंदा हुजनि अदा वात जो किनो हुजे दिल जो भलो हुजे पर माण्हू खे हमेशा वात जो भलो थियणु खपंदो हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था साईं दुआ ॿियो ख़ैरु आहे ख़ुशि आहे साईं राम साहब दुआ साईं पंहिंजो नालड़ो ॿुधाईंदा हुजो कहिड़े शहर खां ज़रूरतनि मैसर साईं पनवा किलगा भली करे आयो साईं भली करे आयो जो मैसर साहब ठीकु हुजो तबियतूं कीअं हुजनि भाउ बसि अलाह जा लख एहसान तव्हांजूं दुआऊं तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं ॾाढो अदी राधा जी पात हुजे ऐं तमामु तोसां घणी मोहबत कंदी आहे कुझु हुनखे बि खाराए पीआर वीचारी तमामु डुबरी थी वई आहे ऐं असांजे लाइ दुआउनि में यादि रखिजो सुठो को असांजे लाइ गीत ऐं असांजे दोस्तनि खे तरफ़ों सभिनी खे सलाम महिरबानी अदा थैंक यू रामू साहब मैसर साहब ऐं अब्दुल मालिक ऐं अब्दुल बास्त जे फरमाइश ते नाले दणीअ जे इहो असांखे गीत ॿुधाइजो सर वॾी महिरबानी हुजे तबियत कीअं हुजे तबियत फर्स्ट क्लास रामू फर्स्ट क्लास अलाह जा लख एहसान बसि तव्हां राधुल जी पारत कई आहे ॾिसो त कॾु बीठो हुजां ॿियो हाणे ॾिसो त माना खाए पी राधुल तयारु लॻी बीठी हुजे यार वॾी तोसां मोहबत कंदी आहे घर संभालियूं वेठी थी तूं हुनजो ख्यालु रख साईं घर खे मां संभाले वेठो हुजां मूंखे घर भेड़ो करे छॾियो हुजे कहिड़ो है संभाले वेठो हुजे अदा पाण ॾिसण वारा हुजे असांजी अॻे शाबाश जेको तोखे मोह ॾिनो अथई वरी उनखे शाबाश मूंखे नालो कंजाए मौजो अब्दुल मालिक अब्दुल बास्त मैसर पन्ने आकल खां पन्ने खां अब्दुल मालिक मैसर साहब वॾी महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो एॾे असांजी बिरादरी बि खोड़ हुजे हुननि खे बि सलाम ॾींदा हुजो ऐं हुननि जो बि ख़्यालु रखंदा हुजो पनो बवाह जो हुजे पने जा माण्हू पने में ॾाढा पढ़िया लिखिया भलोड़ माण्हू रहंदा हुजनि
ऐं इल्मु ॼाणींदा हुजनि हुनर ॼाणींदा हुजनि ऐं नौकिरियुनि में हुजनि सो पने जा माण्हू बि कमाल हुजनि पर महेसर साहिब बि कमाल करे छॾियो हुजे पर पने में वरी गॾोगॾु जीअं राधुल अचे त बिरादरी सो उते असांजे बिरादरी जा माण्हू बि वाह जा वेठा हुजनि पूरी असली वेड़ो ठाहियो वेठा हुजनि सो अवां सभु मालिक साईं करे त ख़ुशि हुजो बाक़ी महेसर साहिब ॻाल्हि कयो जे त राधुल रामण खे संभालियो वठे आउं संभालियो वेठो हुजां ॿियो सही चवंदो हुजे हलो सलाम वालेकुम वालेकुम सलाम ज्यादा केर कड़े सर का जाला कुछ हो कह रहा तभी सही है अब खैर खैर केर कड़े सर का दा अब अब्दुलरहमान जोखियो कोटी रड़ो मलिर कराची दरसाणू चनू वाह 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 मलिर कराची सही वाह वाह असली गोठ कराची जे में वेठा ऐं मौसम कीअं हुजे अदा मौसम माशाल्लाह सुठी लगी बे पंहिंजो रमजान लगो पियो रोजा लगा पिया नी हाँ, पांडे कलाल में राधा जी जी ॿियो खैर हुजे अदा ठीक हुजो अदा ॿियो खैर हुजे वियो हुजे गोठ राजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हांजा मोहबतूं हुजनि अव्हांजूं सो इहा मलीर जेका हुजे सो कराची मलीर पोइ इहो ॻोठ पोइ इलाइक़ो पोइ वाह जा इहे हुजनि ऐं उतां जा असुल जेका रहाकू असांजा ॿाहिरि हुजनि ऐं असांजी कराचीअ जो असुल जेको उहो रंग खयों वेठा हुजनि सो इन्हनि खे बि सलाम हुजे पोइ समुंड जे कप ते हुजो कंधीअ ते हुजो शहर में हुजो कराचीअ में जिते वेठा हुजो पोइ अवां सभिनी खे भलीकार हुजे पने वारनि सां त हाल वाल कयो हुजे साईं ॻाल्हि कयो जे सो माई शाबस त को हिन फ़क़ीर खे ॾींदो हुजे जो माना खखर सां वक़्तु गुज़ारे न हाणे माना सही त चवंदो हुजे कि इहो राधुल जो शाबस हुजे हुनखे जेको तोखे संभाले खणो हले माना हो भूं भूं जेका ॿुधे रामण उहा सुठी सम्झण वारो सम्झंदो हुजे बाक़ी हाणे तोखे कहिड़ी ख़बर हुजे हा जेको सम्झे हुनखे ख़बर हुजे त इहो कीअं चक्कर हुजे इहो कहिड़ो चक्कर हुजे इहो जेको कीअं गॾु खणी हलां सम्झींदो न हुजे माना घर में विहारे छॾियो हुजे इन करे चवंदो हुजे हाणे घर में को राधुल तोखे विहारियो हुजे पोइ हाणे ॿियो न हाणे खारे जे हेठां वेहण जी आदत तोखे पंहिंजी हुजे हाणे ॿियो वरी राधुल जो हाणे बि चयो हुजे मैं राधुल को गाॾड़ो खोलूं को फ्रूट न ज़रूरत न हुजे उहा मूंखे ख़बर हुजे न हे ॾोकड़ मुंहिंजा जेके हुजनि उहे हरू भरू ईअं फेल थी वेंदा हुजनि हा फेल कमायो तोखां थींदो ई न हुजे हा हा बसि असुल बाक़ी हे जिंदगी थी हुजे न कमाओ हुजे ई हाणे वरी हे ॾोकड़ हिकु ॾींहुं जा फ्रूट खोलींदो हुजे हाणे बसि हाणे हली हुजे बांह लोॾे हली माण्हू वात जा जवाब जे हाणे हलियो हा सही त चयो हुजे हा ज़बान सां ॻाल्हाइण जी मूंखे ज़रूरत न हुजे बसि इहो ईअं करां तॾहिं कमु हले हा बसि कमु हले ॼण खंभाड़ीअ में बहितर विझी हणंदी हुजे हलो हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अब्दुलरहमान चावड़ो ॻाल्हायां थो बलोचिस्तान गंदाजी खां अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला ख़ैर अल्लाह जा अहसान मालिक जा करम था ख़ुशि आहियो तबियत सही आहे सभु ठीकु ठाक मज़े में सभु ख़ैर लॻो पियो हुजे अव्हां ॾे बि ख़ैर हुजे ख़ैर अल्लाह जा अहसान मालिक जा करम अव्हां खे भलीकार चवंदा हुजूं जो प्रोग्राम में फोन कॉल करे शामिल प्रोग्राम ॾाढो तव्हांजो बहितरीनु आहे ॾाढो प्रोग्राम तव्हांखे असांखे वणंदो आहे नंबर ट्राई कंदा आहियूं कॾहिं लॻे थो कॾहिं नथो लॻे लेकिन ॾाढो असांखे बहितरीनु वणंदो आहे महिराण जो असांखे चैनल हा महिराण चैनल अव्हां खे पसंदि हुजे प्रोग्राम बि पसंदि हुजे पोइ अव्हां वरी असांखे ॾाढो पसंदि हुजो हा बसि तव्हांजो प्रोग्राम वणे ईंदो आहे तव्हांजो प्रोग्राम वरी शौक़ सां ॾिसंदा ॾाढी ख़ुशी थींदी आहे असांखे असां ॾाढा ख़ुशि आहियूं तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया ख़ुशी सां वाह 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 इहो ॾाढी ॻाल्हि भली हुजे वरी अव्हां जो फोन कॉल अचे न असां बि ॾाढा ख़ुशि थींदा हुजूं हा अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो आबाद तव्हांखे तव्हांजी कैमरा टीम खे महिराननि खे वाह वाह वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो सभिनी खे सलाम लख कुर्ब अव्हां साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो सो भाई भला पोइ लाभारत हित चवां थो हेतिरी हिन कनियत बसि हितां वरी पोइ हितां बसि ॿोरीअ खे पाण बसि हीअं बखणी बसि ॿोरीअ खे खणी हिते अचे बसि हीअं सटींदो जा ॿोरी खणी हीअं सटींदो पाण हीअं रखंदो मथे हीअं रखे छॾिया हलड़े रामण तुंहिंजा ख्वाब
हा हा खाप बोरीअ खे खणी बदर को हीअं करणु माण्हू सप। सुते खाप ॾिसनि तूं ॾिठे 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 जो खाप ॾिसी हा हा ख्वाब जे कहिड़ी ॻाल्हि हुजे ॿियो छा हुजे बोरीअ खे खणी हीअं करे हीअं कंदो वञा बसि हिते पर वञी। हेल गर्मी बि न हुजे हा मौसम भलो हुजे लापारे में माना फ़ाइदो वठंदो हुजे हा हा तूं हलंदी हुजे अॼु हाड़ ॿधंदी हुजे त हल लापारो हली कंदा हुजे गोॾ हा अॼु हलूं पोइ वरी मोटूं कॾहिं पोइ वरी इहो यको लापारा लाहे वरी अनाज खणी पोइ अचे वरी इहो हिते बसि ॿ टे छा हे घर जो थोरो सामान ना करे ॿ टे ढींगर हिते अॻियां ॾेयो ऐं बसि हलिया हलूं पोइ ॿियो छा हा पोइ वेहो बसि सही हुजे सो हला तोहार सो हाणे भला वरी हलंदा हुजूं त अॼु वरी अधे बि फरमाइश कई हुजे इहे बलोचिस्तान जा असांजा ॿाहिरि बि प्रोग्राम में शामिल थींदा हुजनि सो बशीर बलोच हाय हाय वाह जो रागी हुजे हुन पंहिंजो नालो कमायो हुजे वॾा एवारंड मारिया हुजनिसि सो हुन जो आवाज़ु हुजे बशीर बलोच जो आवाज़ु हुजे अवां सभिनी जे नाम कंदा हुजूं पोइ वरी मोटींदा हुजूं त अञा त असां कचहरियूं कयूं भली करे आया हुजो भली करे आया हुजो हिकु दफ़ो ॿीहर अवां सभु भली करे आया हुजो अवां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर सिक भरियो सलाम वादीअ महिराण जे प्रोग्राम महिराण टी जे प्रोग्राम रामू ऐं राधा मियां खे ॿीहर भलीकार चवंदा हुजूं वक़्तु गुज़री वेंदो हुजे त माण्हू खे ख़बर न रहंदी हुजे ख़बर न पवंदी हुजे छो त जेके माण्हू पंहिंजे कम सां पंहिंजे मसरूफ़ वक़्त खे सुणो पंहिंजे वक़्त में मसरूफ़ रहंदा हुजनि पंहिंजे सॼे कम में मसरूफ़ पाण खे रखंदा हुजनि त उनखे वक़्त जी ख़बर न पवंदी हुजे हिकिड़ा माण्हू उहे हुजनि जेके पंहिंजे वक़्त हूंदे बि तंग थी पवंदा हुजनि त वक़्तु न गुज़रंदो हुजे सो पाण खे मसरूफ़ रखंदा हुजो ऐं मसरूफ़ रखण सां गॾोगॾु अवां वटि हिकिड़ी सुठी सोच हिकिड़ो जोश हिकिड़ो जज़्बो अवां वटि पैदा थींदो हुजे त जीअं माण्हू भलाई जा बि कमु कंदो हुजे दुनिया में ॾिसंदो बि हुजे वासंदो बि हुजे माण्हू सां उथे वेह त ख़बर पवंदी हुजे त दुनियादारी छा हुजे माण्हू कीअं हुजनि माण्हुनि सां उथ वेह सां ई माण्हू सिखंदो हुजे मुआसिरे में जॾहिं अवां सिखंदा हुजो तॾहिं अॻिते वधंदा हुजो ॿियनि खे वधाईंदा हुजो पोइ ॿियनि जी तरबियत बि कंदा हुजो ऐं पोइ दरगुज़र बि कंदा हुजो कीनो साड़ हद सां मां बि जान छॾाईंदा हुजो गिला गिबत मां बि जान छॾाईंदा हुजो पोइ अवां हिकिड़ी सुठी सोच सुठी सोबत धारींदा हुजो उन सोबत में जेको बि विहंदो हुजे पोइ बालक हुजे वॾो हुजे वॾड़ो हुजे पोइ वॾड़नि जी सोबत में कचहरी बि एॾी भली थींदी हुजे पोइ ॾिसो त भिटाई जा बैत पढ़ंदा हुजनि सचल साईं जी ॻाल्हि कंदा हुजनि पंहिंजे फसल जी ॻाल्हि कंदा हुजनि पंहिंजी ज़मीन जी ॻाल्हि कंदा हुजनि जोड़ण जी ॻाल्हि कंदा हुजनि हुनर जी कंदा हुजनि तालीम जी ॻाल्हि कंदा हुजनि ॿिए सां कीअं हलणु खपंदो हुजे पंहिंजे कम खे कीअं अॻु वधाइणो खपंदो हुजे उहा हिकिड़ी सलाह थी पवंदी हुजे उन में अॻु भरा थी पवंदा हुजो सो अहिड़ी सोच धारींदा हुजो जंहिंमें सभ जो भलो थींदो हुजे ऐं जेको सभ जो भलो चाहींदो हुजे उनजो मालिक साईं भलो चाहींदो हुजे सो अबा चवंदा आहिनि ॾे बि डर बि कत बि कंब बि सो जॾहिं इहो अवां करे वठंदा हुजो भिटाई जा बैत जेके हुजनि सच पुछो त उन मां असांखे हिकिड़ो वॾो दर्स बि मिलंदो हुजे ऐं दर्स ॾियण साईं दुनिया में अव्हां जो जेको मान हुजे उहो मथां थींदो हुजे सो पाण खे ओड़ो रखंदा हुजो जीअं अव्हां जो मान मथां हुजे बालकनि जी सुठी तरबियत कंदा हुजो भली तरबियत कंदा हुजो सो ईंदड़ वक़्त में उहो यकीननि अव्हां खे दिली सुकून मिलंदो हुजे अव्हां जो औलाद सुधरियल हुजे तालीम याफ़्ता हुजे हुनरमंद हुजे सुठी मंज़िल ते हुजे सम्झो त अव्हां जो थकु लही पवंदो हुजे अव्हां पोइ जेके हुजो न चवंदा हुजो त ज़िंदगीअ में जेको कुझु कयो हुजे अबा सभु मुंहिंजो इहो हुजे पोइ अव्हां ख़ुशि ख़ुशि थी ज़िंदगी गुज़ारींदा हुजो पर जे अव्हां इहो सभु कुझु न कंदा हुजो पोइ सच पुछो त वॾड़ा जेके हुजनि उहे ॾाढो तंग ज़िंदगी गुज़ारींदा हुजनि पोइ उनजो औलाद उहा इज़त न कंदो हुजे ऐं जेको औलाद पंहिंजे वालदेन जी इज़त न कंदो हुजे वालदेन सच चवंदा हुजनि उहो अव्हां ॿुधी न सघंदा हुजो ऐं उहो अव्हां खे ॾुखियो लॻंदो हुजे जिन खे वालदेन जो सच ॾुखियो लॻंदो हुजे न उन्हनि खे पोइ मुआसिरे में तमामु घणो कुझु बर्दाश्त करिणो पवंदो हुजे पर जेके वालदेन जी सच ॿुधण जी सघ रखंदा हुजनि
उहे मुआसिरे में सुठो किरदारु अदा करे सघंदा हुजनि ऐं हली बि सघंदा हुजनि। सो पाण खे ओड़ो रखंदा हुजो त वॾड़नि जो अदब कंदा हुजो, वालदेन जो अदब कंदा हुजो, वालदेन जी ॻाल्हि मञींदा हुजो ऐं उन्हनि जो जेको मान हुजे उनखे उहो मान मर्तबो ॾींदा हुजो। जीजल माउ सां बि ईअं वक़्तु गुज़ारींदा हुजो जो उन जी दुआ हर वक़्तु लबनि ते हुजे अव्हां सभिनी लाइ, ऐं माउ जी ऐं पीउ जी जंहिं दुआ खटी हुजे सम्झो त उन सभु कुझु माणियो हुजे। सो इन माणण लाइ अव्हांखे इहा कोशिशि ज़रूरु करणु पवंदी हुजे त जीअं अव्हांजी वालदेन तरबियत कई हुजे त अव्हां पंहिंजे औलाद जी उन खां वधीक तरबियत कंदा हुजो। वक़्तु ॾिसो हालतूं मुख़्तलिफ़ थींदियूं रहंदियूं हुजनि। हिकिड़ा माण्हू हालतुनि सां हलण में, हालतुनि सां बीहण में, ॾुखे वक़्त में बीठा हुजनि। हिकिड़ा माण्हू त सुठियुनि हालतुनि में बि कंहिंसां बीह न सघंदा हुजनि, घर में बि न बीह सघंदा हुजनि, घर में बि गॾु गुज़ारे न सघंदा हुजनि। 2 भाइर हुजनि, 4 भाइर हुजनि त हिकिड़े कुटुंब तौरु बि न रही सघंदा हुजनि। पर हिकिड़ा माण्हू त उहे हुजनि जेके ॿियनि लाइ जीअंदा हुजनि, ॿियनि जे लाइ सॼो वक़्तु गुज़ारे छॾ, पूरी उमिरि ॿियनि लाइ ॾेई सघंदा हुजनि, ॾेई छॾींदा हुजनि। ओ राधुल राधुल मूं सम्झो तूं वरी मासी हूर ॾे वई हुजी हाले छा? ए हक हिते बैठे हुजा पुछा सुई टोपो कंदी हुजी छा? अख लगी गई हुजे। अख लगी गई हुजे। हाणे तूं असर हींअर अहिड़ी गर्मी हुजे, हीअ सुबुह जो सवेर उथी हुजे, हाणे हिनजी अख लगी वई हुजे। थधी थधी हवा लगे ना हा इन ते वरी हे माण्हू जो अखूं ही टिम 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 हा थधड़ी हवा ते मना अखूं ही बंद थींदी हुजनि। हा तूं हाणे जॾड़ी हुजे हीअं अखियूं बंदि थी हुजे हीअं हाणे कंदी हुजे। अम्मा ये तूं बि वेही वेही अहिड़ा वेही और गोरा थुल न हुजे, घणा झूठा ॾींदा हुजनि, हमथ में हुजे। तूं असल वॾो अहिड़ा वेही ॿारनि वारा इहे नमूना कंदी हुजे जीअं बालक कंदा हम हाणे नमूनो कयो हुजे। इहो निटड़ी ईंदी हुजे। हाणे बालक खे बि चवंदा स्कूल लाइ उथार न, उठे मुथी वियो हुजे छा, उथणो पवंदो हुजे, स्कूल वञणो, हा वेंदो हुजां। सो तुंहिंजो बि इहो कमु हुजे। निट त माण्हू खे लाज़मी करणु खपे। तुंहिंजी निट भला कहिड़ी ख़राब कई हुजे छा, कम खे छॾाए खन जेको हुजे चयो हुजे, भला इहो रावण मोह ॾींदो हुजे थोरो इहो अख बंदि कंदी हुजां। हा 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 अख तूं मुंहुं ते हुजे अञा मस हीअं लगी हुजे, हितां हथो रणक कई हुजे। पोइ हाणे इहो प्रोग्राम जो वक़्तु हूअं ई पुॼाणीअ ते पुॼंदो हुजे। अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजऊं। ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या आचर सुबुह जो 9 खां वठी 12 ताईं रामो इरादा अवां सभिनीनि जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजनि। हा सो जिते बि हुजो ऐं हिन भलारे महीने खे सुहिणे नमूने गुज़ारींदा हुजो, ॿियनि जे लाइ सुठो सोचींदा हुजो, रोज़ायतनि लाइ सुठो, पाड़े वारनि लाइ सुठो सोचींदा हुजो, ऐं घर में बि जेके हुजनि सभिनी खे पूरे कुटुंब खे जेको हुजे उनखे उन सुहिणे नमूने रखंदा हुजो त मालिक साईं अव्हांखे गंज बि ॾींदो हुजे, बरकतूं बि। ऐं जेके लाभारो करियो अव्हां पंहिंजे फसल सां जुड़ियल हुजो त पंहिंजे फसल खे सवेल खणी छॾींदा हुजो। हींअर मौसमुनि ते ॾिसंदा हुजो त को बि एतबार कोन हुजे, ही 3 ॾींहं ॿुधाईंदा हुजनि त ॾाढी बरसाति पवंदी हुजे, पोइ बर्फ़बारी बि थींदी हुजे। सो इहे मौसम जी तब्दीली त तव्हां ॾिसंदा हुजो। बाक़ी हाणे सरकार पोइ जेके अघ ॾे न ॾे वस हुजऊं सरकार। हा पर इहो तव्हां त जेको हुजे पंहिंजा 2-3 कणा जेके हुजनि उन्हनि जी त हिफ़ाज़त करे वठो। सो अव्हां सभु हारी ज़मीनदार वाका बि कंदा हुजो त अघु न मिलंदो हुजे, फसल ख़र्च न लाहींदो हुजे, भाण जा पैसा न लाहींदो हुजे, दवा जा पैसा न, पोइ ॿिज जा बि पैसा न, पोइ महिनत बि न लहंदी हुजे, पोइ वीचारो हारी बि ॾुखो त ज़मीनदार बि ॾुखियो त पोइ इहे वापार करण वारा बि ॾुखिया हुजनि। सो इहो वाको करणु अव्हांजे वस हुजे, ॿुधणु कमु सरकार जो हुजे। सो सरकार अबा जेको कुझु चाहे सो अव्हांखे ॾेई सघे, अव्हांखे सही अघु बि ॾिए, पोइ अव्हांजे फसल जो बि मान थिए, अघु थिए त अव्हां बि ख़ुशहाल थींदा हुजो। ईंदड़ हफ़्ते वरी नई ॻाल्हि खणी, नवां रंग खणी हाज़िर थींदा हुजो। सॾ में सॾ हुजे, राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजनि, जाॾे पेर हुजे, साॾे खेर हुजे, हक़ मौजूद, सदा मौजूद, जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ जी ॿोली, धणीअ जो निगहबान हुजे, साथ सलामत हुजे, सिंध सलामत हुजे, पंहिंजो ख़्यालु पर रखंदा हा हुजो। वेंदे वेंदे सावणे मारवल जो आवाज़ हुजे, साकू यार मनावणा बावे सिर ते बाज़ी लॻ जावे, इहो अवां सभिनी जे नाम हुजे, असांखे इजाज़त ॾींदा पर हुजो। हा हा हीअं वरी कंदी हुजे, तूं त सुम्हे मूंखे त का लोॾड़ी ॿधी ॾींदी हुजे त मां सुम्हे पवंदो लोॾड़ी ॿधी ॾींदी हा पोइ लोरी ॾींदी हुजे।